कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नवनि गाॾियुनि ख़रीद करण जो कयो वियो आहे। इन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। 9,59,88,000 जी लाॻत सां नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं। कानून इंसाफ़ ऐं पार्लियामानी मामलनि जे खाते तरफ़ां ख़रीद कयल गाॾियूं वसूल थी वेंदियूं। 25 नयूं गाॾियूं सिंध असेंबली अंदरि पहुचायूं वयूं। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। 9,59,88,000 जी लाॻत सां नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। कानून इंसाफ़ ऐं पार्लियामानी मामलनि जे खाते तरफ़ां ख़रीद कयल गाॾियूं वसूल थी वयूं। 25 नयूं गाॾियूं सिंध असेंबली अंदरि पहुचायूं वयूं। अव्हां खे आगाह पिया हलूं त कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। 9,59,88,000 जी लाॻत सां नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। कानून इंसाफ़ ऐं पार्लियामानी मामलनि जे खाते तरफ़ां ख़रीद कयल गाॾियूं वसूल थी वयूं। 25 नयूं गाॾियूं सिंध असेंबली अंदरि पहुचायूं वयूं। अव्हां खे आगाह पिया हलूं त कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। 9,59,88,000 जी लाॻत सां नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। कानून इंसाफ़ ऐं पार्लियामानी मामलनि जे खाते तरफ़ां ख़रीद कयल गाॾियूं वसूल थी वयूं। 25 नयूं गाॾियूं सिंध असेंबली अंदरि पहुचायूं वयूं। अव्हां खे आगाह पिया हलूं त कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। 9,59,88,000 जी लाॻत सां नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी जी। फयाज़ कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते लाइ 25 नयूं गाॾियूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। कानून इंसाफ़ ऐं प्रोसिक्यूशन खाते जे हवाले सां सिंध हुकूमत जेके सफ़री मुश्किलातुनि खे नज़र में रखंदे नई गाॾियुनि जी ख़रीद करे छॾी आहे। इन हवाले सां लॻभॻि 9,59,88,000 रुपए जी लाॻत सां नयूं जेके गाॾियूं ख़रीद कयूं आहिनि। 2025 मॉडल जी जेके 25 गाॾियूं आहिनि हवाले सां जेका ख़रीद कयूं वियूं आहिनि। त कानून इंसाफ़ पार्लियामानी मामलनि वारे जेको खाते खे ख़रीद कयल गाॾियूं न सिर्फ़ु मौसूल थी वियूं आहिनि बल्कि 25 नयूं गाॾियूं सिंध असेंबली अंदरि पहुचाई वियूं आहिनि। ऐं ये नए मॉडल जी जेके गाॾियूं आहिनि 17 इन्हनि में कल्टस ऐं 8 अल्टो कारूं शामिल आहिनि। अल्टो VXR गाॾी जी क़ीमत 28,27,000 रुपयनि में जेका ख़रीदारी कई हुई। अहिड़ी तरह सां 8 अल्टो VXR जेके आहिनि 2,26,16,000 रुपयनि में ख़रीदारी कई वई आहे। त कल्टस VXL जेका हिकिड़ी गाॾी 43,16,000 में ख़रीद कई हुई ऐं 17 जेके VXL कल्टस कारूं आहिनि उहे 7,33,72,000 रुपयनि में मजबूरी तौर ते ख़रीद कई हुई। इन्हनि गाॾियुनि जो बुनियादी तौर ते ख़रीदारी जो मक़सदु जेको आहे प्रोसिक्यूशन जे जेके अमलदार आहिनि उन्हनि खे जेको फील्ड में कमकार जे हवाले सां पंहिंजो कमु आहे उहो करण में आसानी थींदी ऐं जेका एक्सेस आहे उन हवाले सां उन्हनि जो कमु बहितर थींदो। त कल्टस ऐं अल्टो कारूं जेके आहिनि फील्ड जा जेके प्रोसिक्यूशन अमलदार आहिनि उन्हनि में विराई वेंदियूं। जीअं ईंदड़ ॾींहंनि में हू पंहिंजे न सिर्फ़ु जेके इलाइक़नि में कमु करे सघनि ऐं जेको प्रोसिक्यूशन जो जेको कमु आहे उन में बहितरी आणे सघनि। त हाणे जेको हमेशह प्रोसिक्यूशन जे हवाले सां इहो एतिराज़ु हूंदो हो त खेनि सहूलियतूं मुयसर न आहिनि ऐं खेनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। त इन हवाले सां हाणे उन्हनि खे इहे गाॾियूं जेके फराहम कयूं आहिनि मजमूई तरह सां 9,59,88,000 रुपए जी लाॻत जी इहे गाॾियूं आहिनि जेके हाणे खेनि मुहैया कई वियूं आहिनि। जी वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।